माहौल मिले पढ़ाई जो तालीम में उहे अॻिते ईंदा। जेकॾहिं लाइब्रेरी नथी क़ाइमु कई वञे ऐं उनखे फ़ाल न बणायो वेंदो त असांजो नौजवान नसुल ख़बर नाहे त अलाए केॾे। इमारत मुकम्मल थिए 2 सालनि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे, पर अफ़सोस जो अञा ताईं लाइब्रेरी अवाम ऐं शागिर्दनि लाइ फ़ाल नथी सघी आहे। खैरपुर नातन शाह हाई स्कूल जो शागिर्द आहियां पाण। मां केतिरा ई चकर लाइब्रेरी वफ़ा नातन शाही लाइब्रेरी में वियो आहियां, उन में तालो लॻो पियो आहे। जॾहिं वञी तालो लॻो पियो आहे, जॾहिं वञी तालो लॻो पियो आहे। जॾहिं त खैरपुर नातन शाह जा नौजवान जिम में होटल ते ॿिए हंधि किताब पढ़नि था, मोबाइलियूं हलाइनि था, काथे वञनि था, रुलनि था। सिंध हुकूमत खे असांजी अपील आहे त खैरपुर नातन शाह वफ़ा नातन शाह लाइब्रेरी खे ठाहियो वञे। हिन जदीद इमारत में किताबनि सां गॾु कंप्यूटर लैब ऐं मुतालिए लाइ हॉल बि मौजूदु आहिनि, पर दरवाज़ा बंदि हुजण सबबि शागिर्द मौक़िक़ ऐं अदब सां दिलचस्पी रखंदड़ माण्हू इन्हनि सहूलियतुनि मां फ़ाइदो वठण खां महरूम आहिनि। मां त चवां खैरपुर नातन शाह में शाइरनि अदीबनि जी खोट कोन्हे, पर अफ़सोस असांखे अहिड़ा मौक़ा नथा ॾिना वञनि जो असांजो शागिर्द उते वेहे ऐं उते पढ़े, उते किताब पढ़े, उते सोच हासिल करे। लॻे थो इन मां मुराद इहो तव्हां इहो नथा चाहियो त असांजो शागिर्द अॻिते अचे। पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां इहो चाहियो ई नथा। अगरि तव्हां चाहियो आहे त हीउ तव्हांजे लाइ कुझु बि कोन्हे। जेका बिल्डिंग तयारु आहे, हर शइ तयारु हुजण जे बावजूद बि असांखे महरूम कयो थो वञे किताबनि खां, सोच खां, सम्झ खां। मां हे शागिर्द जी तौर ते खैरपुर नातन शाह जो शागिर्द तौर मां हे तव्हां खां ॿुधाइण थो वञी त महिरबानी करे हीउ असांजो जेको लाइब्रेरी आहे इहो असांखे महिरबानी करे इन ख़्वाब जी ताबीर ॾिनी। लाइब्रेरी खे फ़ाल बणाइण लाइ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज ऐं मुतालबा कया, पर लाॻापियल इख़्तियारनि तरफ़ां अञा ताईं को बि अमली क़दम न खयो वियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो खैरपुर नातन शाह तालुको जंहिंजी आबादी तक़रीबन 5 लख खां वधीक आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए अमीन साहब त माना हींअर ताईं का बि सेटिंग न थी आहे। असीं खैरपुर नातन शाह जा जेके सियासी, समाजी ऐं जेको आहे सो मज़हबी दौर जा माण्हू या तोड़े शागिर्द जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहियूं। असां था चऊं त घटि में घटि असांजे तालुके खैरपुर नातन शाह में हिकिड़ी निशानी जेका MRD तहरीक जे नाले सां सॾियो थो वञे, ख़ुदा जेकॾहिं ही असांजो लाइब्रेरी इदारो ठही वञे त असीं ख़ुशि नसीब थींदासीं। शहरनि जो चवणु आहे त खैरपुर नातन शाह MRD समेत केतिरनि ई तारीख़ी ऐं जमहूरी तहरीकुनि जे हवाले सां सॼे मुल्क में सुञातो वञे थो, पर अफ़सोस जो हिन इलाइक़े खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। शहरनि मुतालबो कयो आहे त सिंध जी अज़ीम शाइर वफ़ा नातन शाही जे नाले सां मंसूब हिन लाइब्रेरी खे फ़ौरी तौर फ़ाल कयो वञे त जीअं नौजवान नसुल इल्म, अदब ऐं तहक़ीक़ जी रोशनी सां पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघे।